शेख कम्युनिटी वेलफेयर एसोसिएशन तरफों एकता दिहाड़े के हिसाब से या इन कल्चर प्रोग्राम के सकाफती जे तकरीब के हिसाब से असां शेख कम्युनिटी एसोसिएशन 4 तारीख ते जो सो पंहिंजो पुराने सखर में टांगा स्टैंड से असां मच कचहरी जो प्रोग्राम रखियो आहे। उन्हीं के लाइ पिण दोस्तन के भाइरन के अज़ीज़न के शेख बिरादरी रखियो आहे, पर इहो असां सिर्फ़ असां शेखन जो ना है, इहो सभिनी असांजे सिंधियुनि जो प्रोग्राम आहे। असां उहो सकाफ़ती दिहाड़ो जीअं पुराणा जीअं मच कचहरी थींदी हुयूं हीअं ई मच कचहरी जो प्रोग्राम रखियो आहे। इन जे लाइ मां गुज़ारिश कंदुमि सॼे पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि खे जेके असांजे सॼे ज़िले सां ऐं ज़िले जे बसकरदाई में जेके बि ॿिया महिरबानी करे इन असांजे प्रोग्राम में भरपूर शिरकत कनि ऐं पंहिंजो असांखे पंहिंजे सकाफ़ती असांखे पंहिंजो सिंधी क़ौम हुजण जो माना सबूत ॾियनि त असां पंहिंजी अञा ताईं सकाफ़त पंहिंजी न विसारी आहे। वॾी महिरबानी।